चांस में सरताज अहमद एंड अब्दुल वहाब, हे रखियल मुगीरी, खालिद हुसैन, प्लस असगर एंड दलवर बलोच, खालिद चांस में आहे, हे बगड़ो ॾिसो भला चांस में आहे अब्दुल वहाब प्लस सरताज अहमद। मल्हा खिड़े में स्टार्ट आहिनि, हे अंग्रेज़ वेठा आहिनि, ही मल्हा। बस मुझे ख्याल में तो मल्ह ना है जनो दम छा जो आहे। केरा आहिनि हिकिड़े के सुबुह खां झग हणी वेठा आहिनि, केरा जो जान छॾाया रुगो खेले था हिक हा। ही मल्हा कहिड़ो आहे, मोबाइल जो स्टोरेज फुल थी वियो, तव्हांजो मल पूरो न आहे थियो। वाह 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 छोकिरा वाह, माशाअल्लाह। तव्हांजे मल खे चवां मोबाइल स्टोरेज भरिजी वियो, लेकिन तव्हांजो मल पूरो न आहे थियो। अरे बंदि करवानी न त बंदि कई